मुंहिंजो नालो आहे। ॻोठ जमाल खान बोज़ार जा असां वेठल हुआसीं। 2 साल अॻे मुंहिंजे न्याणी खे ज़ख़्मी करे हाशिम जे पुटनि अर्ज़ मोहम्मद, शाहनवाज़, मारूफ़, यासीन उन्हनि ज़ख़्मी करे मूंखे ॻोठूं लॾाए कढियो अथसि। उते घर के भी बाह ॾिनई। 50-60 एकड़ मुंहिंजो भाइनि सूधो ज़मीन भी गैराबाद आहे। उते भी मूंखे नथो छॾे, जीअं हिते तोखे न छॾींदुमि। मुंहिंजो न्याणी जो इलाजु अञा हले थो कराची। रहीमयार खां वरी पने आकिल खां वरी कराची मुंहिंजे न्याणी जो इलाजु हले थो। उन ते हुकूमत भी कुझु नथो करे। IG सिंध DIG सखर खे मां अपील थो करियां त महिरबानी करे इन्हनि ते सख़्तु क़दम खणाईंदा। SP साहब वटि भी मां 2-3 चक्कर वियो आहियां, लेटर खणी। कानपुर महर चौकी मीर मोड़ ते मां आयो आहियां। उते भी हाणे भी उहे घुमनि था पिया जेके जवाबदार आहिनि। हिकु घर वेठो आहे अकेलो, हाशिम जा पुट आहिनि। ॻोठ